मेड़ाकनि में, जलसनि में, जुलूसनि में ऐं क़ौमी प्रोग्रामनि में ॻाईंदी हुई त संदसि ॿोल, संदसि आवाज़ नौजवाननि जे रत खे गरमाए छॾींदो। क़ौमी हलचल जे अक्सर मेड़ाकनि में हू ॻाए कारकुननि जे जज़्बे खे उतसाईंदी हुई। खेसि जीजी जो नालो ॾिनो वियो। मुहबत मां सिंध जा माण्हू, सॼी सिंध जा माण्हू खेसि जीजी चवंदा हुया। हूअ जीजी ज़रीना बलोच हुई। उन जो हिकु शेर आहे जेको ॻाईंदी हुई, जिए सिंध जामे मुहबत पिए सिंध। इन कलाम खेसि शोहरत जे बुलंदियुनि ते रसायो। जीजी ज़रीना केरु हुई, पाण इन ते ॻाल्हाईंदासीं। त हुनजो असुलु नालो आमना हुयो, पर इहा कंहिंखे बि ख़बर न हुई। सभु हुनखे जीजी ज़रीना चवंदा हुआ, जीजी ज़रीना बलोच चवंदा हुया। पाण 29 डिसंबर 1934 ते हैदराबाद भरिसां हिकु ॻोठु अल्लाहदाद चंड में ॼाई। संदसि वालिद मोहम्मद मूसा जलालानी सरकारी मुलाज़िम हुयो। संदसि ख़ानदान में ॻाइण वॼाइण खे सुठो त न सम्झियो वेंदो हो, पर संदसि जेको वालिद हुयो उहो बाशऊर माण्हू हो। उन करे पंहिंजे न्याणीअ खे तइलीम ॾियारियईं। ज़रीना बलोच फाइनल अदीब ऐं अदीब फाज़ुल ते पढ़ी। पढ़ण दौरान हिन जो राग सां नींहुं लॻो। स्कूल वारे ज़माने में सिंध जी नाले वारी शख़्सियत दादी लीला खे ॻाईंदे ॿुधी जीजी ज़रीना राग जे मैदान में दाख़िल थी। हुनखे शौक़ु थियो। तंहिंखां सवाइ मशहूरु लोक फ़नकारनि नारू भगत ऐं रुकिया ख़ानम खां बि पाण मुतासिर थी। शुरुआती राग जी तरबियत दादी लीला खां वरिताईं। रेडियो ते अचण खां पोइ 1960 में उस्ताद मोहम्मद जुमा जी बाक़ाइदे शागिर्दियाणी थी। रेडियो हैदराबाद ते पहिरीं ऑडिशन में नापास थी पई। संदसि इहो ऑडिशन ज़का दुरानी वरितो हो। हिन जो ऑडिशन बुरको पाए ॾिनो हो। इन ज़माने में जीजीअ लाइ माहौल जूं पाबंदियूं हुयूं, ख़ानदानी पाबंदियूं हुयूं। हिन इहे रवायती पाबंदियूं आहिस्ते आहिस्ते टोड़े छॾियूं। कुझु अरसे खां पोइ 1960 में रेडियो हैदराबाद पारां हिकु ॻाइण जो मुक़ाबिलो थियो, जंहिंमें 609 ॻाइणनि हिसो वरितो। उन्हनि में जीजी ज़रीना बलोच 3 नंबर आई, जॾहिं त पहिरियों नंबर अल्लाह ॾिनो शिदी ऐं ॿियो नंबर दीन मोहम्मद उर्फ़ दीनू मीरपुर खास वारा हुई। ज़रीना बलोच उन मौक़े ते नारू भगत जो ॻायल शाह साहब जो कलाम छो थियूं ॾियो मतियूं वसत पंहिंजे में नाहिया ॻायो। इहो ई कलाम संदसि वधीक मक़बूलियत जो सबबु बणियो। हू 1960 में टीचर्स ट्रेनिंग कॉलेज फॉर वुमेन हैदराबाद में मास्तराणी मुक़ररु थी। बाद में वरी सिंध यूनिवर्सिटी जे हैदराबाद में जेको मॉडल स्कूल आहे उते बि पढ़ाई। 36 साल तइलीमी ख़िदमत करे 1996 में रिटायर थी। सियासी हवाले सां बि संदसि ख़िदमतूं साराहण जोॻियूं आहिनि। हूअ सिंध जे नाले वारे सियासी अॻुवाण रसूल बख्श पलीजे जी घरवारी हुई। हूअ पंहिंजे मुड़ुस सां सियासत में गॾु रही, बांह ॿेली रही। सिंधियाणी तहरीक, अवामी तहरीक जी हिकु विंग सिंधियाणी तहरीक औरत विंग में बि सरगर्म रही। हिन सियासत कंदे जेल में काटिया, बुख हड़तालूं कयूं। शागिर्दनि तोड़े आम माण्हुनि में क़ौमी शऊर जाॻाइण लाइ क़ौमी शाइरीअ खे झरझर ॻायो। लोकगीतनि जे करे मशहूर हुई। हुन लोकगीतनि
गीतनि खे गॾु करे उन्हनि जी शाइरी ऐं धुन संवारे ॻाए उन्हनि गीतनि खे बि अमर बणाए छॾियो। मिसाल तौरु लोकगीत भेनर मुंहिंजो छलड़ो पाणीअ में हिन मंज़र आम ते आंदो, जेको रेड डे ते राग जी राणी आबदा परवीन जे मुड़ुस ऐं मशहूरु प्रोड्यूसर शेख गुलाम हुसैन रिकॉर्ड कयो। जीजी हिकु लोकगीत ॻाईंदी हुई, छॾ परावा सोना कंगण छॾ पराओ हार। इहो लोकगीत जीजीअ खे हिन सूरत में मिलियो त छॾ पराई सुरमेदाणी छॾ पराओ हार, मूंखे मीना ते वंगा चाढ़ाए ॾे चार। अहिड़ी रीति केतिरा ई लोकगीत जीजी ज़रीना न रुगो महफ़ूज़ कया पर उन्हनि जूं धुनूं साॼियूं, जेको सिंधी मौसीक़ीअ जो हिकु वॾो ख़ज़ानो आहे। कुझु लोकगीतनि जो वरी हिन धुनूं पाण बि ठाहियूं, जिन मां शाल पवंदई ओ शाल बूंद वसई लाडल बोछण ते, शल बूंद वसई लाडल बोछण ते। अहिड़ी तरह जीजीअ जो चवणो त मूं जॾहिं इहा धुन ठाही त ख़बर न हुई त कहिड़े सुर में ठाही आहे। जॾहिं उस्ताद मोहम्मद जुमन खे ॿुधायमि त चयईं तिलिंग में आहे। पोइ इहा रेडियो हैदराबाद ते प्रोड्यूसर अनवर बलोच रिकॉर्ड कई। लोक गीतनि खां सवाइ हिन मुख़्तलिफ़ सूफ़ी तोड़े जदीद शाइरनि जा कलाम बि ॻाया। सभ खां वधीक जीजी शेख अयाज़ खे ॻायो, उनजी क़ौमी शाइरीअ खे ॻायो। टीवीअ ते खेसि प्रोड्यूसर अब्दुल करीम बलोच मुतारफ़ करायो। हिन टीवीअ ते सभ खां अॻु में बलोची नगमो ॻायो, जंहिंजा ॿोल लीला ओ लीला बिया तरह सीला हुआ। हिन बलोची ऐं सिंधीअ खां सवाइ उर्दू, सराइकी, पंजाबीअ में बि ॻायो। ॿुधाइनि था त सिंध यूनिवर्सिटी में पढ़ंदड़ फ़लस्तीनी शागिर्दनि पारां हैदराबाद में हिकु तक़रीर थी, उन में जीजी अरबीअ में ॻायो, जंहिं ते फ़लस्तीन जे शागिर्दनि पारां खेसि अवार्ड ॾिनो। जीजी ॿुधायो त हिन इन ॻाल्हि खे ज़हन में रखी अरबी ॻायो ऐं उनजी धुन बि पाण ठाही। जीजी ज़रीना बलोच जूं काफ़ी केस्टूं मार्केट में आयूं। पाकिस्तान खां ॿाहिरि अमेरिका, बर्तानिया, दुबई, हिंदुस्तान ऐं कैनेडा में वई उते बि पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयईं। पाण बहितरीनु ॻाइणी हुई, मास्तरियाणी हुई, क़ौमी कारकुन हुई, कंपेयर हुअण सां गॾु सुठी कहाणीकार बि हुई। संदसि पहिरीं कहाणी माहवार रूह रियाण में छपी, जंहिंजो मौज़ू हो मां तोखे गीत ॾियां ओ धरती। केॾो ख़ूबसूरत उनवान, मां तोखे गीत ॾियां ओ धरती। संदसि लिखियल ऐं तर्जुमो कयल कहाणी जो किताब बि छपियो, तुंहिंजी ॻोल्हा तुंहिंजूं ॻाल्हियूं। जीजी ज़रीना ग़ैर तकरारी शख़्सियत हुई। साईं जीव सैयद ऐं क़ौमी कारकुन संदसि वॾी इज़त कंदा हुआ। हर क़ौमी प्रोग्राम में जेसिताईं जीजी ज़रीना न ईंदी हुई तेसिताईं उन प्रोग्राम में जोश जज़्बो उहो मौजूदु न हूंदो। जीजी ज़रीना खे केतिरा ई मनता अवार्ड मिलिया, जिन में शाह लतीफ़ अवार्ड, कलंदर लाल शहबाज़ अवार्ड। जीजी सिंध जी जीजी 25 अक्टूबर 2005 जे राति ते लाॾाणो करे वई। हू अॼु सिंधियुनि खे यादि आहे। संदसि आवाज़ अॼु बि असांजे कननि में पड़लाव पियो करे। जीए सिंध, जीए सिंध, जामे मोहब्बत, पीए सिंध। Yes.